सॼी दुनिया में कोरोना वायरस सबब फौतियुनि जो अंग वधी 18,615 थी वियो। सॼी दुनिया में कोरोना वायरस जे हक़ीक़ी मुतासिरनि जो अंग 4,17,000 खां वधी वियो, जॾहिं त फौत थियलनि जो अंग 18,615 थी चुको आहे। पाक लेन डिफरेंस में आसिफ ज़रदारी ते फर्द जुर्म लागू करण जी कार्रवाई मुलतवी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत खे अॼु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते फर्द जुर्म लागू करण जे लाइ अदालती कार्रवाई मुकम्मल करणी हुई। अदालत उन सिलसिले में पाक लेन डिफरेंस जे जवाबदारनि खे अॼु तलब करे रखियो हो। सखर में करतीना सेंटर में ड्यूटी ॾींदड़ डॉक्टर बि कोरोना वायरस में मुब्तला। रिपोर्ट मूजिब डॉक्टर ज़ैनुल आबिदीन सखर जे करतीना सेंटर में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियो हो, त जंहिं खां पोइ हुन में कोरोना वायरस जी सुञाणप थी आहे। वायरस जी सुञाणप खां पोइ हिन पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। सिंध हुकूमत जे हुकुम बाद मटियारी शहर बि लॉकडाउन जे करे महदूद खुलियल दुकानदारनि आम वहिपे जे शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया। उन खां अलावा भाॼियुनि ऐं गोश्तनि जे क़ीमतनि में पिणु इज़ाफ़ो कयो आहे। ऐं सखर में तरसायल 600 ज़ाइरीन खे टेस्टनि बाद घर मोकिलियो वियो। ज़िले इंतज़ामिया ऐं हेल्थ खाते जे इख़्तिलाफ़नि बाद सखर में तरसियल ज़ाइरीन खे गुज़िरियल राति देर सां कोरोना वायरस जे टेस्ट क्लियर थियण बाद 600 ज़ाइरीन खे पंहिंजनि घरनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट